आहियां त इदारे जे अंदरि भली मां तरकीब मुंहिंजे करे पर मूंखे ख़ुशी थी आहे त मां हुनखे संभालींदुसि त किथे आउं ग़लति आहियां। पर वॾी तकलीफ़ तॾहिं थींदी आहे जॾहिं सोशल मीडिया ते मुंहिंजी ज़ात सां को नफ़रत रखे थो, जेलसी रखे थो। मुंहिंजे लाइ वॾी जीत, वॾी कामयाबी इहा ई आहे जो हू मूंखां जेका थो नफ़रत रखे थो ऐं खिलंदो वठा थो। मुंहिंजो वॾे भलो हथियार इहो आहे जो मुस्कुराए मां हमेशह चयो आहे त इदारनि जे अंदरि तनक़ीद कयो, असांखे ख़ुशी थींदी, असांखे हौसलो मिलंदो, पंहिंजे ग़लतियुनि खे सुधारण जो मौक़ो मिलंदो। ऐं जिते उहो ॻाल्हाइण वारो ग़लती कंदो उनखे बि पंहिंजी जेका ग़लतियुनि जो अहसासु थींदो। उन सां गॾोगॾु तनज़ीम जे अंदरि हिकिड़ो तनज़ीम जो मोराल वठंदो। असीं तनज़ीम जे ॿाहिरि तनज़ीम जे अहम उहिदनि ते वेठल जंहिंखे सिंध जा सभु उस्ताद हिकु दफ़ो न पर हिन काबीना खे ॿ दफ़ा जेको आहे चूंडे करे मर्कज़ जे उहिदे ते विहारियो वियो आहे, जेका पूरे पिराने उस्तादनि जी इज़त, मान ऐं शान आहे। ऐं पंहिंजे ज़ाती तरीक़े सां घर में मुंहिंजी का बि अहमियत न हुजे, पर तव्हां उस्तादनि जे वोट सां, तव्हांजी ताक़त सां, तव्हांजी हिम्मत सां ऐं पूरी सिंध जे उस्तादनि जो सदर आहियां। यकीनन हिन स्टेज खां उन्हनि दोस्तनि खे ॿुधाइणु घुरां थो, जंहिं माण्हूअ खे घर जे अंदरि जेको समर हूंदो आहे, जेका पालना हूंदी आहे, जेका सिख्या मिलंदी आहे, जेको हुनर मिलंदो आहे, जेका ॾात मिलंदी आहे, उहा यकीनन ॿाहिरि उहो ई शेयर कंदो आहे। ऐं सम्झां थो मूंखे ॾुख न आहे जेकी दोस्त मुंहिंजे लाइ ॻाल्हाइनि था, मुंहिंजे लाइ सुठा लफ़्ज़नि में ग़लति लफ़्ज़नि में ॻाल्हाइनि था, ही हुननि जी पालना आहे, जेको हुननि जे घर में समर आहे, जेको हुननि जे वॾनि खे अक़ुल इंसाफ़ फ़ाम फराम कयो आहे, उहो ई ॿार जेको आहे शेयर कनि था। हुननि जो कसूर कोन्हे को। ऐं वरी बि हिन स्टेज तां कोशिशि कंदुसि, दुआ कंदुसि अलाह करे हुननि खे पंहिंजे घर में, पंहिंजे पाड़े में को दोस्त रिश्तेदार अञा वधीक बाअख़लाक़ मिले, जंहिंखे उहो रस्तो बाअख़लाक़ी वारो ॾेखारे। तनज़ीम जे अंदरि मूंखे अक्सर करे तकलीफ़ तॾहिं थींदी आहे जॾहिं दोस्त चवंदा आहिनि पेटियल तनज़ीम हाणे कान्हे, ख़तमु थी वई। मूंखे वधि में वधि तकलीफ़ थींदी आहे, पर मुंहिंजी दिलि चवंदी आहे त आउं वॾियूं रड़ियूं करे उन्हनि खे इन जो जवाबु ॾियां, पर दलील सां ॾियां। बाज़ार सां हिन स्टेज ते मां वरी बि चवां थो, जे असां हिक ॿिए खे जवाबु ॾींदासीं, ॻाल्हाईंदासीं त असांखे तनज़ीम पेटियल छो न आहे? ही पेटियल तनज़ीम आहे पूरी सिंध जे अंदरि हिकु पूरो महीनो जेको आहे सो एजुकेशन हली, सोशल मीडिया ते, अख़बारुनि में, प्रिंट मीडिया ते, सभु जॻह ते पेटियल 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 मिनिस्टर जे ख़िलाफ़, सेक्रेटरी जे ख़िलाफ़, गवर्नमेंट जे ख़िलाफ़ पेटियल तनज़ीम हले। बचे खे ख़बर ही चैप्टर रद्द आहे त माण्हू तव्हांखे उस्तादनि जो रोज़ जेको आहे तहरीक हुजनि, धरणा हुजनि, पर उन्हनि खे इहा ख़बर न आहे त हिन जे घर में ॿार कहिड़ी जॻह हू यकीनन बाख़बर न आहिनि, तॾहिं इहे ॻाल्हियूं कंदा। ही तनज़ीम ही पेटियल न, उहा तनज़ीम उहो सेक्रेटरी तव्हांखे ॻाल्हाइण लाइ घुराए, उहो मिनिस्टर तव्हांखे ॻाल्हाइण लाइ घुराए, कोई डायरेक्टर तव्हांखे इलाज करे ॻाल्हाइण लाइ घुराए, तव्हांजा वेही मसइला हल कनि, तव्हांजो फ़ोन ते कमु कनि। पंहिंजे ईमानदारी सां चओ, मुंहिंजे क़ाबिल एतिराम जेका काबीना में रहिजी वियूं आहिनि, असां हुन मां सिखियो आहे। जेकॾहिं तव्हां 12 साल 15 साल पोइ ते हलिया वञो, ऐं उहे जेके सिटिंग उहिदेदार वेठा आहिनि, उन्हनि मूंखे ज़ाती चयो आहे असीं सेक्रेटरी खे ऐलान कंदासीं त असां मिलण लाइ तयारु, सेक्रेटरी कोन हूंदा पेटियल जे मर्कज़ी क़यादत। ही तव्हांजी पेटियल जीत न आहे जो सेक्रेटरी पंहिंजे लेटर सां साइन करे त पेटियल सां हर महीने जे पहिरें हफ़्ते में तव्हां सां मीटिंग करणी आहे, सेक्रेटरी करे। ही पेटियल न आहे त गुलाम ज़ुल्म खे मीटिंग कराइजो सेक्रेटरी। ही पेटियल बि हिन हैदराबाद शहर जे अंदरि यकीन मां असांजा पीर साहिब आहिनि त पूरे सिंध जे डायरेक्टर खे घुराए सेक्रेटरी पेटियल सां मीटिंग करे त हिननि जा मसइला ॿुधो ऐं हिन जे मसइलनि खे हल कयो। ऐं तव्हां हेठि जेको आहे डायरेक्शन ॾियो, टीएस खे ॾियो, पेटियल पई कराए, गुलाम रसूल पियो कराए।
ही अलॻि शइ आहे ऐं पंहिंजे दिलि जे करे इहो नथो ॻाल्हाए सघां त मुंहिंजी कमज़ोरी मुंहिंजे हिकमत अमली जी कमज़ोरी आहे मुंहिंजे दिमाग़ जी कमज़ोरी आहे जेकॾहिं ताक़त जो औज़दार कंहिं ठहियो हुकम नथो वठी सघे इहा मुंहिंजी कमज़ोरी कोन्हे माज़र सां ऐं साईं मुमताज़ हिकिड़ी शइ सां सहमत नथो अचां साईं मुमताज़ वधे साल स्ट्रगल हलाईंदे महिनती माण्हू आहे तंज़ीमी माण्हू आहे ऐं इन जे हवाले सां कमु आहे पर कॾहिं कॾहिं हिकमत अहिड़ी बि कबी आहे त जेका शइ वठे उहा वठो पोइ तरीक़ा लाइ उहा स्ट्रगल कयो पर ज़िले जे अंदरि कॾहिं कॾहिं हक़ीक़त पसंदी थिए माण्हू प्रोमोशन जो मसइलो आहे हर सिंध जे अंदरि रुकियल आहे प्रोमोशन तव्हां पंहिंजी ईमानदारी सां ॿुधायो 2 साल में प्रोमोशन कोन हुया 5 सालनि में बि प्रोमोशन करे न थिया पर प्रोमोशन तव्हांखे इन ई मर्कज़ जी क़यादत सेक्रेटरी सां मीटिंग कराए पूरे सिंध जे अंदरि जेको डायरेक्शन ॾियारियूं आहिनि त जेसीं सर स्ट्रक्चर अमली तौर हिन खे नथो मिले हिन प्रोमोशन कयो जो अॼु जी हिन प्रोमोशन थियनि था या उन तो वठी सघां मुंहिंजी कोताही मां ज़िले जे अंदरि प्रोमोशन नथो वठी सघां पूरी सिंध कराया 2 दफ़ा डिवीज़न 3 दफ़ा 20 साल कराया सिंध में जेकॾहिं न थिया आहिनि त घटि में घटि तंदे मोहम्मद खान ज़िले जो प्रोमोशन जी लिस्ट मुननि थी आहे कंहिं सां न कोई सोशल मीडिया ते ॿुधी आहे बाक़ी हर ज़िले जो कासो कराई आहे उन खां पोइ जो कासो प्रोमोशन जो मसइलो साईं जे ज़िले सां आहे पर मूं साईं उन वक़्तु बि चयो त आदर जेके मिलंदा साईं वठी छॾियो इहे वठी पोइ उन लाइ पंहिंजो हक़ पंहिंजो करे पोइ वरी अॻे स्ट्रगल कयो पर साईं खे मूंखे जेसिताईं लिखण में पोस्ट न ॾिनो उन खां पोइ वरी साॻियो सेक्रेटरी वारा मादर सां प्रोमोशन कराईंदा रहंदा आहिनि पोस्ट भराईंदा रहंदा आहिनि पर असां फिराइबी आहे वरी कोई न इहो आहे तॾहिं थो ॻाल्हि कयां जॾहिं मूंखे मां कंहिं बि ज़ाती वारे सां न कंहिं बि उहिदेदार न पर आम उस्ताद मूंखे फ़ोन कया असांजे प्रोमोशन असांखे ख़बर नथो मिले त कॾहिं कॾहिं साईं असलम चवानी हिकु हिकमत भली कंदी आहे हीउ पनो वठिबो आहे हुनजे साईं सां वठिबो आहे भली मूंखे पोस्टिंग न मिले पर मुंहिंजो राइट मिलंदो मां उन लाइ स्ट्रगल करे सघंदुमि मां फाइट करे सघंदुमि सेक्रेटरी वारा असांजो छो वेट कंदा त पेटियल तंज़ीम आहे पेटियल तंज़ीम जेतिरी हींअर मुतरक आहे हीअ अलॻि शइ जे करे मां पंहिंजो धंधो कयां थो जो मुंहिंजो ज़मीन आहे तंज़ीम पेटियल आहे तंज़ीम पेटियल आहे जेकर इहा तंज़ीमात अशफाक पंहिंजो ज़िले में 17 ग्रेड जा हेड मास्टर आया उहो गुलाम रसूल जी ताक़त रही उहो हिन जी ताक़त ते 3 हेड मास्टर 17 वारा मां जेका वापसि कराया अञा ताईं हेड मास्टर मालिक मूंखे इलाज था कंदा वञनि जेके रिटायर पेटियल जा उहिदेदार त साईं महिरबानी पोइ उनखे उते रखंदा वञनि उन्हनि सां ॻाल्हायो पोइ कराईंदासीं इहो मर्कज़ी कागज़ थी कराए पई इहो कमु ज़िले सदर त कोन हो त सेक्रेटरी वञी 17 ग्रेड जी पोस्टिंग वारो जवाब जो कैंसिल कराए इहो हिकु दफ़ो न करायो पर अहिड़ो अॻ में बि थियल आहे उहो बि मूं करायो अहिड़ो कमरा में बि करायो हूंदोसीं अहिड़ो शिकायत बि करायो आहे सखर में बि अहिड़ा कराया चवण जो मक़सदु आहे उहो तव्हांजी ताक़त इहे सभु शयूं अचनि थियूं असां सां त उहा कार आहे त असांखे ॿेड़ी में चाढ़े विच दरिया में छॾे ॾिनो न असांखे ॿेड़ीअ खे हलाइण लाइ को लकिड़ो ॾिनो पियो न को ॿियो सहारो ॾिनो पियो न का ॿी का शइ ॾिनी न साईं तोखे तरणो बि अथव जो पार बि तो थियणो आहे यकीनन आउं पंहिंजो सिर बि वजूद बि बचाईंदुसि न आउं पंहिंजे वजूद खे बि बचायां ऐं मां इहो दरिया पार बि कयां मां टपा बि पर कयां मां तव्हांजी ख़्वाहिशूं बि पूरियूं कयां पर जेकॾहिं आउं पंहिंजो वजूद नथो बचाए सघां तव्हांजे लाइ कुझु कोन थो करे जेकॾहिं आउं सदार ते कुर्सीअ ते वेठो आहियां यकीनन कंहिं दोस्त ॻाल्हि कई त साईं जे मुंहिंजा पाचा पकड़ंदा इहा ॻाल्हि मां हर दफ़े गाउं कंदो अचां थो मुंहिंजो सलाह उन्हनि दोस्तनि खे आहे जेके दोस्त चवनि था असांजा ॻोठ न मुंहिंजो उन्हनि खे सलाह आहे उन्हनि गुलाब रसूल जो जेको आहे भर न कई पर तंज़ीमी आइनी उसूली तर्ज़ जेको आहे हिन इदारे जी अहमियत कंदा रहिया भली झटपट करण सां गॾु पर जॾहिं हक़ीक़त पसंदि थियो ऐं हुन जेको डिस्कस कयो दोस्तनि सां जॾहिं हिन जे उन ॻाल्हि नायाब हिननि जो तंज़ीमी रस्तो मुंहिंजो हुनखे ॾिसणो आहे त हुन तंज़ीमी रस्तो अख़्तियार कयो त पहिरें ॾींहं खां वठी जॾहिं इन क़िस्म
जो शयूं थियनि मां किथे बि थी सघे थो ग़लति थी सघां थो पर आउं किथे बि पंहिंजी हाम न हारी आहे ऐं हिमत न हारी आहे जॾहिं इलेक्शन थी चइनि वोटनि जो फ़र्क़ु हुयो हाणे मूंखे ऑफर थी त बाबा तव्हां त नए सां काम था करियो पर मां वेठे था कयूं इलेक्शन ई ख़तमु मुंहिंजी सरदार न बि बचे पर पोइ बि मूं पंहिंजी इज़त ऐं अहमियत खे जेको आहे बरक़रार रखंदे ख़ुददारी खे बरक़रार रखंदे त आउं चवां थो त इलेक्शन दुबारा लड़ंदुसि उहो मां हारजी करे सुबुह घर वञणु चाहियां थो मां हीअ किनी करे उहिदो सदर करणु नथो चाहियां मुंहिंजी हिमत हुई स्ट्रगलिंग उहो कई रिज़ल्ट ॾेखारियमि त चइनि खां 27 वोट न इलेक्शन में चवण जो मक़सदु आहे त मां वरी बि हिमत कोन हारी आहे दोस्त चवनि था असां गाॾियुनि में चढ़ियासीं साईं यकीनन जॾहिं तव्हां कंहिंखे चूंडे रखो था जेकॾहिं मां हर सिंध जे जनरल बॉडीअ जा केतिरा मेंबर आहिनि उन खां पोइ वर्किंग कमेटी जा मेंबर आहिनि जे मां सभई ख़्वाहिश मुताबिक़ फ़ैसिलो कयां यकीन मां फ़ैसिलो कोन करे सघंदुसि न को ॿार तकमील अची सघंदो जेकॾहिं पीर मुज़फ़र आहे ज़िले जे अंदरि हिन खे जेको आहे 10,000 उस्ताद पर जॾहिं वेहंदो जेका टेबल टाक कंदो जेको फ़ैसिलो कंदो उन पंहिंजी मर्कज़ी सारी ज़िले जी बॉडी हूंदी या के सीनियर बचा दोस्त हूंदा उन सां मशवरो कंदो बाबा हाणे छा थियणु खपे हीअ अलॻि शइ आहे हिनजी कोन लिखियल पीर मुज़फ़र हिकु ॻाल्हि ऐं दिलि में का ॿी आहे त अहिड़े तरीक़े सां इहो अॻु में बि थियो आहे एहतिजाजूं तहरीकां सभु चलंदियूं अॻु में बि थियो आहे रसद में मोटी वियो असां पाण मोटी विया आहियूं राति जो अवैध थियो आहे त तहरीक मुल्तवी थी वई आहे कामयाबु थी विया या सुबुह सां ॻाल्हि ही को अमल इहो न आहे बाबा ख़र्च कयो त तंज़ीमें करे कयो जे असां गाॾी में चढ़ियासीं कुझु कया त तंज़ीम जे करे कयासीं जेकॾहिं उहो असांखे अनाउंस कयो त तंज़ीम अनाउंस कराए यकीनन मूं पंहिंजे मर्कज़ी बॉडीअ सां इहो मामला रखिया हूंदा ऐं यकीनन सिंध जे अंदरि सीनियर दोस्त जेके पेटियल सां वाकियल आहिनि जेके इन सर्विस ॿाहिरां बि ईंदा मां उन्हनि सां मशवरो कयो हूंदुमि इन सभिनी जे मशवरे खां बाद में पोइ मूंखे मुंहिंजा अकेले फ़ैसिलो कोन को फ़ैसिलो कयो हा ॿी शइ आहे हमेशह ॿी एलिगेशन खां तव्हां बजां थो न मूंखे जेको आहे सौकाई कई आहे साईं असांजा लीडर विकाम थी विया साईं असां हीअ फलाना हीअ शइ थी आहे बाबा मां उन्हनि खां पुछां थो जेके मुंहिंजे मथां एलिगेशन हणनि था त उन्हनि जो तहरीकूं हलायूं लॉन्ग मार्च कया छा कयूं कहिड़ा पला खणी आया जेके हाणे मिनिस्टर सां बिस्कुट ऐं चांहि खाई आया रोज़ पोस्ट लिखनि था त मिनिस्टर साहिब अहिड़ो अहिड़ा कया कम इहो हमरा सिर्फ़ु हिकु ॿिनि कमनि जे कंदा मां तव्हांखे चैलेंज सां थो चवां मूंखे ॿियो कमु ॾेखारे ही रोज़ ऑफिस वञे थो हिन ते अखियुनि सां समरी बि कोन ॾिठी आहे हीअ समरी तव्हांजी मुंहिंजे हिन फोन में पई आहे जेको बि साइन थियो आहे उहो मुंहिंजे हिन फोन में समरी टोटल पई आहे सिर्फ़ु हिनखे मदीन जो हिकिड़ो सादा यकीन हुनखे बाल कराए मूंखे ख़ुशी थींदी उमरानी असांजो क़ाबिलियत दोस्त आहिनि जंहिंखे कंहिं बि पंहिंजे इम्काननि जे करे रिमूव फिनाम सरस कयो वियो आहे उन माण्हू जे बहालीअ लाइ उन खां पोइ कोर्ट जो मुंहिंजो बि जाती दोस्त आहे अब्दुल अली बगारी साहब हाणे हुनखे चांहि पीअण वारो माण्हू मिली वियो आहे बिस्कुट खाराइण वारो माण्हू मिली वियो आहे उते वञी झटि साह कढे फोटू कढी सिंध खे ॾेखारियो जंहिं आशिक सोलंकी जी ॻाल्हि खोसे साहिब जी एडिशन सेक्रेटरी ॻाल्हि थो करे साईं पंहिंजो काका साहब जो चङी तरह वाक़ुफ़ जी प्रोग्राम थी आहे तव्हां हुननि दोस्तनि पुछा कयो जॾहिं तव्हां ॿिए उन मसइले लाइ उन साॻे मसइले लाइ तव्हां फ़र्क़ु चई सघंदा उन एडिशन सेक्रेटरी सां वेठो त पोइ तव्हां इहे शयूं सभु मां मूंखे ॻाल्हायां थो हाणे यकीनन हीअ शइ मां खणी ॻाल्हायां थो मां खां थो कयो पीर जी कयो या हीअं न हीअं यकीनन क्रेडिट त खणनि लीक खणनि शयुनि खे डिस्टर्ब कनि मां चवां थो सरकार जो ॾोह ई कोन्हे को पर ॾोह ई असांजे दोस्तनि जो मां यकीन न चवां थो त तव्हांजे सर्च स्ट्रक्चर में या इनिशियल अपॉइंटमेंट वारे मैटर में कंहिं दोस्त चयो उहो थोरो ॾुखियो ज़रूरु मैटर आहे साईं ममता जो शायदि इहा ॻाल्हि खे उहो मैटर वाक़ई ॾुखियो आहे सवलो कोन्हे उन में रुकावट असांजे दोस्तनि जी न हुजे ऐं तव्हांखे वक़्त ते ॿुधाईंदुसि हिन जी रुकावट ही सवारी बि जेका मां चवां थो मां हिते तव्हांखे चयो आहे को बि दोस्त सेक्रेटरी सां जेकॾहिं वास्तो अथसि त सुभाणे जी पुछा करे त समरी गुम हुई वेंदो ई
जे उहा निकिती समरी त कंहिं कढाई मां कोन रही छो हिते ऑफिस जे चीफ सेक्रेटरी वई त काॾे वई आहे पैसा भी कोई 15,000 का नहीं समझ कौन कराई गई ये उस्ताद ने जो पर वो पाण के सजन छॾाइनि था मुंहिंजा सिर्फ़ तनज़ीम पंहिंजी जॻह ते आहे छा कयां इलेक्शन मीटिंग थी जॾहिं हिते मीटिंग थी हाजी साहब चयो त बाबा असीं पाण त बाबा सभिनी दोस्तनि जो तारीख़ बाबा जो को दोस्त हाउस फ़ैसिलो करे हाजी साहब चयो त सॼो तारीख़ुनि खे इलेक्शन तो मां तव्हांखे यादि हूंदो मूं चयो ॿी ॻाल्हि ते ॻाल्हायो न इलेक्शन जे लाइ इलेक्शन कमेटी लाइ बसि अक्षरत लाइ जेको फ़ैसिलो कयो इलेक्शन कमेटी जो बि इलेक्शन जो शेड्यूल लॻायो उहो बि दोस्तनि चयो बाबा तव्हां दोस्तनि खे ॻाल्हायो फ़ैसिले में तव्हां सभु वेठा हो जेके ॻाल्हियूं हलियूं सभु शयूं थियूं उनजे बावजूदि रिज़ल्ट तव्हांजे साम्हूं मां साईं घर कंहिंखे बि वञी उता कोन्हनि था पर सबब इहो जेको दोस्त ॻाल्हाईंदो साईं तव्हां कुझु कस करो तव्हां मर्कज़ जो उहिदेदार आहियो तव्हां कुझु करो थी हाणे हींअर सिटिंग मीटिंग में सभिनी दोस्तनि तकलीफ़ थियो आहे त तव्हां वॾाओ तव्हांखे ख़तमु थिए तव्हां कस करो उन कस जे ख़ातिर हुन मूंखे फ़ोन कयो ख़ुदा खे वास्ते मसा अचे मसइलो त इलेक्शन पोइ हिन जमहूरियत खे बचाइण लाइ फिटियल इलेक्शन जे प्रोसेस ॻाल्हाइण लाइ मां हुन सां मां मिली करे वेही चयुमि बाबा जेकॾहिं तोखे ख़दशो आहे सॼी इलेक्शन कमेटीअ खे क़ुर शरीफ़ ॾियो इन खां वधीक ॿी कहिड़ी शइ जेकॾहिं मोहम्मद हनीफ नोहरी आहे उहो अॼु बि कार्रवाई पई आहे मूं त न ॾिनो आहे नालो उहो न ॾिनो आहे उहो बि ॾिनोसीं टे नंबर में सॼी इहा शइ चई त बाबा जेको आहे मूंखे जेको आहे पंहिंजो माण्हू हुयो अदा ॾिनोसीं अब्दुल वहीद वेचारो लाशारी ऑलरेडी बीमार थी पियो हू कमु न पियो करे सघे असीं चयोसीं बाबा मामूलो सिधो थी वञे हुननि जी ख़्वाहिश पूरी थी वञे हुनजी वीचारे तबीअत ठीकु न आहे हीअ अलॻि शइ आहे जो तव्हांजो बिल्कुलु पंहिंजी जॻह दुरुस्त आहे त इहा तव्हां वरी वर्किंग कमेटी सिद्ध जे वर्किंग कमेटी खणो पर आउं तव्हांखे ॿुधायां उहो मर्कज़ी पार्टीअ जो बि अख़्तियार आहे त जेकॾहिं को मरी वञे या इस्तीफ़ा ॾेई वञे इलेक्शन कमेटी खां त उहो मर्कज़ी पार्टी बि उहा जेका काबीना जेका आहे उहा खणी सघे थी माण्हुनि खे पर जेकॾहिं मुंहिंजी अञा इहा ख़्वाहिश हुई त हीअ शइ थिए त वरी वर्किंग कमेटी घुराए ऐं उन में वरी इन जे हवाले सां सभिनी दोस्तनि खे पाण मथो वेंदो जेको मां मैसेज कयो उन खां पोइ इलेक्शन प्रोसेस जो अनाउंस थियो 1 तारीख़ मटी 2 तारीख़ मटी 3 तारीख़ मटी सभु दोस्त पंहिंजे सिरे हथ रखियो पोइ मां लिस्ट खणी अचण लाइ तयारु न हिकिड़ा इन आसिरे में इलेक्शन न थींदी मथां खां चंदो ॾेई विझूं ऐं घर खे खाक ॾेई विझूं इन खे लिस्ट साईं अञा ठाही न अरे बाबा लिस्ट जो त कंप्यूटर थींदियूं इहे लिस्टूं ठहंदियूं इहे वापसि ईंदियूं डिस्प्ले थींदियूं तव्हां ॾिसंदव पोइ वरी चवंदव त माण्हू करे ॾींदी असांखे फोनियूं कयूं इलेक्शन कमीशन कयूं मूं फोनियूं कयूं माण्हू बाबा इलेक्शन छो था कनि छो था पुॼाए लिस्टूं त अॼु खां पुॼायूं सुभाणे त पुॼायूं अॼु खां अञा त हेठि अञा 5-4 ॾींहं थिया न जेको लेटर निकितो आहे अञा त इलेक्शन कमेटी जो जेको आहे पंहिंजो तालुके जो लिस्टूं जेको आहे न पहुचियूं मां सही करण वारा त खणी थो मां सही कयां तव्हां खणी वञो नवां फार्म खणी वञो माना करण लाइ तयारु न आहे हीअ असांजी तनज़ीम आहे हीअ असांजा उहिदेदार ही तालकनि वारा हुजनि या ज़िलनि वारा हुजनि मादर सां डिवीज़न वारा हुजनि डिवीज़न वारनि जो त किरदारु हुते हुन में त आहे कोन हो हेॾा तकी न हूंदा को अचे असांखे बाबा पंहिंजे हिसे जो चंदो ॾेई वञे राइट आहे हुननि जो हुननि खे ॾियो चंदो असां राइट न आहे हली इलेक्शन थिए थी चाहे नथी थिए पर ही तनज़ीम उसूल 3 साल चंदो तव्हां असांखे ॾींदव चंदो असांखे ॾियो न तव्हां चओ था गुलाम रसूल खां मिल्कियत त कोन्हे हिकु केस सखर हाई कोर्ट में ॿियो केस सखर हाई कोर्ट में हिकु केस सिविल कोर्ट हैदराबाद में ॿियो सेशन कोर्ट हैदराबाद में वरी 5 केस कराची हैदराबाद हाई कोर्ट में 6 केस कराची हाई कोर्ट में जेको जज ॿुधो न रदी टोकरी में लिखी ठीक हैदराबाद 25 हाजी साहब जुदा साईं सिकंदर जुदा वो वरी जुदा
शायद उनकी भी से मरकजी होदेदार मरकजी सियासत तो करे तो उन्हें इन पोजीशन हो जा मां तो बटे से पैसा खणी जाए कि जल्द या जल्द दोस्तन मेहरबानी कई मां को हिसाब वठन मां टके टके हिसाब जेको मुंजा थे न मां के दोस्त दे तवा जो वकील कयो वनी घंटे में घंटे वकील ता के सब पास में नंढो वकील को जने सजा चाहे जो वकील हो जे जने इमरान जो का अलवी जो वकील हो तो जने 4 लाख का फीस है यकीनन मां केस के फाते करना वकील बेहतर ही कर मतलब बरका मां घरो ही नहीं वकील तो बेहतर कर जेकरे बरका लगी तो संजय मां वेलकम तो चवा पर उन सा गडो गड तो आया भी मेहरबानी करो सुमाने आखिर में लिस्ट निकली ता सब चंदो चंदो दायर कर साईं तो 1 करोड़ रुपया मिला मां कंहिंजो नालो नथो खणा जंहिं दोस्त जा 5 लख रुपया थियनि पिया उहो मूंखे 50,000 तो किरी रखी वियो आहे हे वटि साईं लिस्ट मजबूरी इहा आहे जे लिस्ट नथो सही कयां त मां तव्हां वरी छॾे मूंखे वरी ॿिए दड़े में बीह सिधी ॻाल्हि आहे न मां ॾियो मूंखे जेके आया आहिनि इहो 50,000 ईंदो त मूंखे न खपे त मां कंहिं वकील खे ॾियां चंदो उस्तादनि खां वठी वेठा फीस वधी वेठा उहे ॾियण लाइ तयारु न बाबा सॼी त मूंखे न ॾींदव मुख्य है सजे चंदे में 100% मरकज जो 20% 10% डिवीजन जो 20% जिले जो 50% तालुके जो ठीक नमस्कार ॻाल्हि ही है असां वो मत था कयूं जैसा जो पर ये खुदा न खासा असांजे हथ में जो दाहड़ी हल्दी मरकरी सदर असांखे महाराज साहिब कुझु न कई कम कयो कोन कयो पापा को मुंहिंजे अलाह जो चिराग ॻाल्हि इहा ई आहे त दोस्तो जेकी माण्हू सभु शइ कंदे हिन सॼे ऐवान चयो आहे हिकिड़ो माण्हू आहे जंहिं चयो आहे हुन सॼे ऐवान चयो आहे त हिननि खे तंज़ीम हासिल न आहे इहे तंज़ीम खे हलण न ॾींदा इहे इलेक्शन कराइण न ॾींदा इहे इलेक्शन कराइण ॾींदा पर हितां निकिरण खां पोइ मां रोटा कंहिंखे कोन कंदो पोइ छो मूंसां बि मिलंदा मां बि इंतज़ार ॾींदो पर ख़ुदा लाइ हिकिड़ी शइ कयो त जे वियो तव्हां तंज़ीम जी ॻाल्हि कयो त तव्हां तंज़ीम जा ॾोही आहियो जे न त तंज़ीम जी ॻाल्हि को असां इहे चांहि पियो मानी खाओ पोइ हले वञो तव्हां वास्तो आहे तंज़ीम जा ॻाल्हि को तंज़ीम जा तव्हां ॾोही आहियो तंज़ीम जा तव्हां गदा शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे असां त परेशान था थी वञूं राति जो डिपोस्ट लॻे फोटो हीअ ॿार जिरी पई आहे टंग भॻी पई आहे वाच चिकी लॻी पई आहे मां अस्पताल पियो आहियां पर सुबुह जो वञा त सेक्रेटरी ते ऑफिस हे बीठो मां राति त पोइ वठी कूड़ा हिन क़िस्म जी जेको माण्हू ॾींदो आहे तव्हां जॾहिं पंहिंजे घर जे वॾे इज़त न कयो तव्हां हुनजी अहमियत न रखो त तव्हांखे ॿार यकीनन इज़त न मिलंदी सॼी सिंध में अंदरि सॼी सिंध जे अंदरि मां गारंटी नथो चवां सिकंदर जब इहे पंहिंजे ढीला हलाए छॾिया तूं बि मीटिंग में न वञ तूं बि मीटिंग में वञ तूं बि मीटिंग में वञ मीटिंग में वञ छो मेहमान शादी हो गया पेटियल जो सदो उन खां पोइ थो चवे त मूंखे ख़बर न आहे हर ख़बर हुई सोशल मीडिया ते पढ़े थो सोशल मीडिया ते हली आहे सिंध जी जेका वर्किंग कमेटी माने थी ख़बर उहो माण्हू खे इहो त चवे थो त तव्हां न वञो इहा ख़बर अथसि त तव्हां मीटिंग में वञो इहा ख़बर न त मूंखे एतिरा न मिलियो हुन जो मक़सदु इहो आहे असांखे तकलीफ़ इलेक्शन कराइण जो मूंखे बि शौक़ु न आहे पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इंडस्ट्री डिपार्टमेंट ते जेका 2 रुपयनि ते लालच में अची ऐं असांखे गैर आईनी गैर कानूनी तौर ते असांजी इलेक्शन कमेटी खे डिसॉल्व कयो अथई हीअ असांजे सिंध जे वर्किंग कमेटी जे फ़ैसिले जी तोहीन थी आहे इंशाअल्लाह सिंध जे वर्किंग कमेटी जे फ़ैसिले जी तोहीन कॾहिं बि करणु न ॾींदासीं इन खां विथड्रा कराईंदासीं इहो लेटर वापसि कराईंदासीं दोस्तनि चयो न साईं चयो त तव्हां वज़ाहत करियो त साईं मां फिल फोर पंहिंजो लीगल नोटिस पंहिंजी सॼी वज़ाहत करे मूं हुननि खे सेक्रेटरी मोटी सेक्रेटरी खे डिप्टी डायरेक्टर खे डायरेक्टर इंडस्ट्री खे मूं पंहिंजो नोटिस ॾिनो आहे अदरवाइज़ वापसि वठो तव्हांजो को पावर कोन्हे हीअ असांजे बालाद में जेका शइ लिखियल आहे उन तरह इलेक्शन कमेटी आहे जे न आहे त असीं कोर्ट में वेंदासीं ऐं वकील बि करे छॾियो
इंशाल्लाह हाणे हितां खां पोइ वकील के सां मीटिंग आहे त दोस्तो तव्हांजा ये तकलीफ़ूं ये दुख पाई जगह ते ऐं अॼु बि मैदान करण लाइ तयारु आहियां ऐं अॼु बि जेका असां स्ट्राइक करण लाइ तयारु आहियां पर चवण में ऐं अमल करण में फ़र्क़ु आहे चवण में ऐं अमल करण में फ़र्क़ु आहे हिन तारीख़ूं ते लखें रुपया ख़र्च थो थिए ही कोन थी तारीख़ूं हलनि उस्ताद मध्य मध्य दोस्त करदा साईं इशफाक कर दो साईं असलम कर दो बसियूं भरे खणी ईंदा पर उहा बस ईंदी शाम जो सुबुह ताईं इंतज़ार कंदी पोइ मोटंदी तारीख़ूं कोन हलंदी अचो था त कपिड़ा वधी वञो या बसियुनि मोटाए छॾियो पोइ वेही रहो पोइ तारीख़ूं छो न तारीख़ूं हेॾियूं असांजियूं हलनि थियूं कहिड़ी जॻह ते तव्हांजे मरकज़ी सदर या मरकज़ी काबीना का घटिताई कई आहे कंहिं प्रेस कॉन्फ्रेंस में का जेका ॻाल्हि छुपाई हुजे कंहिंजी ख़ुशामद तौर जेका ॿ लफ़्ज़ ॻाल्हाया हूंदासीं सेक्रेटरी जे ख़ुशामद में ॻाल्हाया हूंदासीं मिनिस्टर जे ख़ुशामद में ॻाल्हाया हूंदासीं कतनि में जॾहिं बि मुंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस थी हूंदी मुंहिंजा बोल्ड जुमला तव्हां ॿुधा हूंदा जेकॾहिं मां मिनिस्टर सां वेही ॻाल्हायो हूंदुमि त हीअ जेके मरकज़ी काबीना दोस्त आहिनि उहे शायदि तव्हां कहिड़ी ॿोली ॻाल्हाई तव्हांजे ताक़त ते ॻाल्हाई आहे पर जेकॾहिं इनिशियल अपार्टमेंट वारो मसइलो आहे त साईं हाणे जो न आहे जेको मुंहिंजे दौर में इनिशियल अपार्टमेंट जो हुननि खे काउंट सर्विस नथी थिए इहे त 2001 खां वठी आहे मां त हुन ते कोन हुउसि मरकज़ी उहिदेदार पोइ एॾी जेको आहे सुबुह शाम सोशल मीडिया ते वठि वारो हुनखे कोई जवाबु ॾियण वारो माण्हू कोन्हे साईं ही जेकॾहिं इहे शइ न कंदासीं ही तंज़ीम जो मोराल इन हवाले सां किरंदो सोशल मीडिया ते असीं पंहिंजा पाण भला गस्ता या दोस्त बि उथल आहिनि यार सोशल मीडिया ते मूंखे ॿुधायो आहे किथे काए भले कंहिं पोस्ट ते सुबुह नथो थिए 10 पोस्टूं असांखे पंहिंजे गाॾियुनि में मिलनि थियूं मरकज़ी सदर खे मरकज़ी काबीना खे उन खां पोइ वरी जेका हेठियनि थी बाक़ी जेकॾहिं को ऑफिसर अचे थो DO अचे थो TO पोस्टिंग थी अचे थी उनजे लाइ गुल पटका हार वारो थिए पहुतो आहे अरे बाबा इहा त हुनजो कमु आहे 5 महीना आहे 5 महीने न हूंदो ॿियो ऑफिसर ईंदो इहा असांखे जेको आहे कहिड़ी आहे त साईं दोस्तो जे तव्हां सां सभु इन ते इतफ़ाक़ न कंदासीं इदारनि जे अंदरि बि असां ॻाल्हायूं तव्हांखे हक़ आहे असांखे हक़ सभु चवण जो बि पर इदारनि खां ॿाहिरि बि अचे थो ऐं इन जी ॻाल्हि सभिनि दोस्तनि खे बिल्कुलु न खपे मां अॼु बि चवां थो जे आईन जी ॻाल्हि यकीनन किथे असां मसरत कई हुई आईन जी ॻाल्हि था कयूं जे आईन जी ॻाल्हि ते हलां ऐं आईन वारो कमु कयां त सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हे मरकज़ी काबीना दोस्त ऐं मां हिन मरकज़ ऑफिस में चऊं बाक़ी हला था कयूं पंहिंजे सीनियर हकमरान रखी ॾिसो कोई बि तालुकनि जे अंदरि कहिड़े दोस्तनि घणनि जनरल पार्टियूं करायूं उन ते मीटिंग में लिखियो त ज़िले जा सदर पंहिंजी खणी अचनि कारकर्दगी साल 1.5 साल में घणी मीटिंग कयूं अथव घणी वर्किंग कमेटी कयूं अथव सवाइ हाजी नादर ते को हिकिड़ो माण्हू न खणी आयो बादल साहब तव्हां खणी आया हूंदो बाक़ी यादि 15 में त मूंखे ॿुधायो तव्हां 30 ज़िलनि मां 2 ज़िला आया या 3 ज़िला आया ही पिटियल विकास कंदी आहे माना जेकॾहिं असां ॾिसूं त असां सभु पाण में जेको आहे इन हवाले सां आहियूं बाक़ी मां कोशिश में लॻो पियो आहियां त इलेक्शन फ्री एंड फेयर थिए उन में हथु विधो आहे भली ॻाल्हि आहे जन दोस्त लिस्टूं न पुॼायूं आहिनि कमकार हले थो कमकार हिते वेठो आहे हुनखे पगार भरे ॾियूं था इलेक्शन कमेटी जा दोस्त बि वेठा आहिनि कमु कनि था लिस्टूं जेके न आहिनि उहे खणी थो तव्हांजो अपलोड कयूं ख़बर त आहे की ईअं पवंदी जो 5 ॾींहंनि जे अंदरि शेड्यूल रहंदो पोइ जेके दोस्त रहिजी विया भली बीहण वारा रहिजी विया पोइ मां हिन अहवान में चवां थो त को मुद्दे वांगुरु न खणे त साईं मूंखे हरू भरू रायो वियो पोइ मां न रायो आहे पंहिंजो पाण खे पाण रायो इन करे लिस्टूं दोस्त पहुचाइनि जेको मरकज़ जो चंदो आहे मरकज़ खे ॾियो जेको ज़िले जो आहे उहो ज़िलो वठे जेको डिवीज़न जो आहे उहो डिवीज़न खे ॾियो डिवीज़न वारो उतां वठी हलियो आहे हिते भाड़ो करे आयो त भाड़ो करायो त मिलंदो ही शयूं इन हवाले सां इन क़िस्म जूं शयूं आहिनि अॼोके इजलास
अॼो के साईं बादल सां थोरो अॼु मरकज़ी वर्किंग कमेटी आहे तव्हांजी मरकज़ी सदर सदराई आहे मरकज़ी काबीना सदराई आहे मां नालो न लॻा अॼु बि चेलनि जे अंदरि ऑफिसर जो प्रोग्राम हो वो अजीज समझो पर ये मरकजी वर्किंग कमेटी अजीज दोस्त न समझी वो चवंदा पेटियल बाबा बिल्कुल तव्हांखे जवाब ॾियणो आहे बाबा प्रोग्राम तो न रखियलो पर अचानक असांजी मीटिंग थी वई हंगामी तौर ते थियो आहे हाणे अॼु प्रोग्राम इहो कैंसिल आहे अॼु असांजो मीटिंग न आहे बाक़ी रहियो सुवाल इहो त मूं मरकज़ी काबीना जे दोस्तनि खे जंहिंखे सॾु कयो आहे उन लॿाए थो उते पहुतो पर चवण जो मक़सदु हीअ आहे जंहिं जॻह ते माण्हू वञे थो उते ख़र्च ज़रूरु थिए थो हाणे जॾहिं उते मां वञा थो ज़रूरत जे ॿिनि माण्हुनि जी आहे त लड़ाई त कोन्हे करणी कॾहिं हुते करमती हूंदो आहे को लोकल माण्हू हूंदो आहे मिली वेंदा हलो हाणे मां जो घुरायां जंहिंखे चवणु रफ़ी निज़ामानी उतां त वीचारो 15,000 रुपया ख़र्च करे मोटो मोटो 1.5 साल मोटी वई ईंदो कलाक हेतिरे जे लाइ कॾहिं मीटिंग हूंदी आहे त सभिनी खे सॾींदो इवन एतिरे ताईं आपा वीचारी चवंदी आहे अजीब चवंदी आहे तव्हां फोन कयो असां बि भली गाॾी आहे कोच ते बि चढ़ी वेंदो न पर घटि में घटि इहो मां सहूलियत कंदो आहियां त बाबा जेकॾहिं ईअं न त हरू बि जेको आहे सो अचनि हिते तकलीफ़ करे पोइ वरी मूंखे पंहिंजी बि ग़लती हूंदी आहे त वरी इहे 5 माण्हू पंहिंजी विच में घुमनि था कराची ॿियो त तव्हांखे मानी बि खारायां वरी चांहि बि पीआरियां पोइ हाणे छॾिया था जेकॾहिं वरी हे ज़िद करे शकूर रही पए त वरी शकूर खे घुरायां या गाजे खे घुरायां ॻाल्हि चवण जी आहे त किस जे बि इजाज़त ॾिए त असां त 20 माण्हू ॾिसी बाक़ी हाणे मां अलाए ऐलान थो कयां जॾहिं बि मां कराची वेंदुमि मां पोस्ट कंदुमि मां कराची वञा जंहिं बि ज़िले सदर खे अचिणो आहे मूंसां गॾियो अचे चांहि मां खाराईंदोमांसि मानी बि मां खाराईंदोमांसि बाक़ी टिके वञी जेको आहे वञी करे पंहिंजे हवाले तव्हां माफ़ करियो तव्हां डिफरेंट ते काबीना जो तव्हां इहो न चयो अमल पहिरां बि कंदासीं पर घटि में घटि हू पंहिंजे हवाले सां गुलाम मंसूर महर ॿीहर जेको आहे मसलत वारी ॻाल्हि ॻाल्हाइण बंदि करे छॾियो जेकॾहिं आउं ॻाल्हायां बाक़ी 10 ॾींहं मूंसां राब्ता हलनि था पर इहो मां पाण जेको माना इनकार करे छॾियो आहे मां न वेंदुसि उसूलनि जंहिं बि तरीक़े सां कानूनी तरीक़े इलेक्शन थिए जेको कढी थिए बिस्मिल्लाह रहमान रहीम पर अॼु बि तव्हांखे मां वॉलंटियर चवां थो मुंहिंजी एतिरी मुंहिंजो ज़मीर मुतमिन आहे साफ़ शफ़ाफ़ इलेक्शन थींदी ऐं वरी बि इलेक्शन में 112 तव्हांजो ई खाधो थींदो फ़ैसिलो जेको दोस्त कंदा उहो ई थींदो पर तव्हांजा जेके बि असांजा जेके बि दोस्त सभु हिमायत घटि था जेकॾहिं मां काई ॻाल्हि चई हुजे त दिलि ॾुखंदी आहे पोइ तॾहिं जेको असीं कंदा आहियूं दोस्त खुली जेको चई चवनि पर घटि में घटि तव्हांखे गुज़ारिश आहे सोशल मीडिया ते जेके माण्हू पंहिंजो बद अख़लाक़ी कनि था तव्हां पंहिंजी ईमानदारी न चयो उहे जेकॾहिं हुननि जा किराए वारा रखियल न आहिनि उहे हुननि जा किराए वारा रखियल आहिनि उन्हनि खे सम्झायो इहा शइ न कयो सुभाणे ईअं न थिए जो हीअ तंज़ीमुनि मोबाइलियूं ॿाहिरि निकिरी जीअं कंहिं लाइ कंहिं चयो कंहिंजे साथियात ते हली वञनि सभु जॻह ते गुलाम रसूल बर्दाश्त करण जा रहूं था मतिलबु मोहन बचन बर्दाश्त न करे सघे मतिलबु पीर मुजब बर्दाश्त न करे सघे लिहाज़ा दोस्तो जेकॾहिं असां हिक ॿिए जी इज़त बि कंदासीं त तव्हांजी बि इज़त आहे असांजी बि इज़त आहे तंज़ीमुनि जी बि इज़त आहे तंज़ीम जी इज़त मोराल तॾहिं रहंदो जॾहिं असां हिक ॿिए जी इज़त कंदासीं इदारनि जे अंदरि दिलि सां खुले तनक़ीद कयो दिलि सां खुले तनक़ीद कयो इदारनि जे अंदरि बाक़ी ॻाल्हि इहा आहे ॿाहिरि वञी जेकॾहिं असां कंहिंखे बि ग़लति सलत चवंदासीं इहो असांजो ज़मीर न आहे इहो असांजो अख़लाक़ न आहे पर सभिनी दोस्तनि जी हिकु दफ़ो महिरबानी साईं जी ॻाल्हि कंदे कंदे मां ॻाल्हि कंहिंमहिल जेका डिवीज़न जी ॻाल्हि निकिती साईं घटि में घटि हीअ डिवीज़न हिन डिवीज़न जो पंहिंजो फ़ैसिलो आहे मां किथे बि को बि मूंखे दोस्त कंहिंखां फ़ोन कई हुजां त बाबा तव्हां फलाणे कयो पहिरियों बि ज़हीर खे चयो वियो त बाबा तूं नायब सदर तूं दोस्त सां मिली तोखे जेका पंहिंजो वाघ संभाल जेको को पीरियड आहे पर हाणे कुझु अहिड़ियूं शयूं जेके ऑफ द रिकॉर्ड नथियूं ॿुधाए सघनि इदारे जे अंदरि त हुनजो जेको वरी किरदारु रहियो जेका ॻाल्हि रही उन खां पोइ अक्सर दोस्तनि जेको आहे ज़ाहिद काका चयो ज़ाहिद काका में सभु कमियूं कोताहियूं हुजनि पर घटि में घटि तंज़ीम जे हवाले सां तव्हां असाइनमेंट ॾियोसि भॼण जे हवाले सां थी सघे थो इहो असां खां अञा तकिड़ो आहे छो तव्हां तंज़ीम जे हवाले सां
हाणे तव्हां जो दोस्त कंहिंजी दिलि न ई पंहिंजो बर्दाश्त मने थी पर तव्हां तर्जुमे हुनखे कमु चई ॾिसो तव्हांखे जवाबु तव्हां सभिनी दोस्तनि महिरबानी जेकॾहिं हिकु मुंहिंजे लफ़्ज़नि में कंहिं दोस्त जी दिल आज़ारी थी मिले त माज़र सां सभिनी दोस्तनि खे